बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, अज जी नई वीडियो से गॾु अवांजी खिदमत में हाज़िर आहियूं। जी हाँ दोस्तों, असांजी अज जी वीडियो टॉपिक है अक्सा किंजर लीला जमाली। जी हाँ दोस्तों, थोड़े ही अरसे में टिकटॉक जी दुनिया का मक़बूलियत माणींदड़ हीअ छोकरी रातों रात शोहरत के आसमान ते पहुंची चुकी है। अक्सा किंजर लीला जमाली के बारे में काफ़ी माण्हुनि जा मुख़्तलिफ़ व्यूज़ आहिनि। कुछ माण्हू चवंदा आहिनि त अक्सा किंजर लीला जमाली हम जिन्स परस्त छोकिरी आहे ऐं उहा हिकु दौलतमंद पीउ जी धीउ हुअण जे करे काफ़ी सारियूं छोकिरियूं पाण सां गॾु खणी उन्हनि सां हम जिन्स परस्ती कंदी रहंदी आहे। त छा इहा हक़ीक़त आहे? अॼु जे हिन वीडियो में अव्हांखे हक़ीक़त खां आगाह कंदासीं। उन खां पहिरियां जेकॾहिं चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾु ॾिनल बेल आइकन खे दॿाए नोटिफिकेशन ऑल ते करे छॾियो त जीअं असांजी हर ईंदड़ वीडियो अव्हां ताईं पहुचंदी रहे। पर दोस्तों, चैनल खे सब्सक्राइब करण सां अव्हांजो को नुक़सानु न थींदो, पर असांजी हौसला अफ़ज़ाई ज़रूरु थींदी। बराए महिरबानी सब्सक्राइब ज़रूरु कंदा। त दोस्तों, हलूं था अॼु जी वीडियो जी तरफ़। जी हाँ दोस्तों, टिकटॉक खां मक़बूलियत माणींदड़ अक्सा किंजर लीला जमाली हिकु अरबपति पीउ जी धीउ आहे ऐं उन जा शौक़ पिणु ओड़ा ई आहिनि। काफ़ी माण्हुनि जो चवणु आहे त अक्सा किंजर लीला जमाली हम जिन्स परस्त आहे, छो जो उहा अक्सर अहिड़ियूं हरकतूं कंदे नज़र ईंदी आहे ऐं अक्सर छोकिरियुनि सां गॾु घुमंदे नज़र ईंदी आहे। नाइट पार्टीज़ में पिणु उहा छोकिरियुनि सां गॾु घुमणु पसंदि कंदी आहे। अक्सा किंजर जमाली सिंधी कल्चरल डे बि वॾे जोशो ख़रोश सां मल्हाईंदी आहे ऐं उन ॾींहं ते बि अक्सा किंजर लीला जमाली छोकिरियुनि जे ग्रुप सां गॾु हिकु अज़ीम ओलिशान रैली कराचीअ में मुनाक़िद कंदी आहे, जंहिंजी सरबराही उहा पाण कंदी आहे। अक्सा किंजर लीला जमाली औरतुनि जी आज़ादी जे ॾींहं में पिणु दिलचस्पी रखे थी, जंहिंजे करे माण्हू उनखे हम जिन्स परस्त औरत तस्लीम कनि था, पर असल में अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। अक्सा किंजर लीला जमाली हिकु दौलतमंद पीउ जी धीउ आहे, उन करे हुन सां गॾु काफ़ी छोकिरियूं हूंदियूं आहिनि ऐं अक्सर हूअ ई उन्हनि जो ख़र्चो वग़ैरह बर्दाश्त कंदी रहंदी आहे। पर इन जो इहो मक़सदु हरगिज़ न आहे त हूअ हिकु हम जिन्स परस्त छोकिरी आहे। प्यारा दोस्तों, इहा हुई असांजी वीडियो। अव्हांजी छा राय आहे कमेंट करे ज़रूरु ॿुधाईंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा हलंदा त जीअं असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी रहे। दुआउनि में यादि कजो। अल्लाह हाफ़िज़।